تبارك الذي إن شاء جعل لك خيرا من ذلك جنات تجري من تحتها الأنهار ويجعل لك قصورا بل كذبوا بالساعة وأعتدنا لمن كذب بالساعة سعيرا إذا رأتهم من مكان بعيد سمعوا لها تغيظا وزفيرا وإذا ألقوا منها مكانا ضيقا مقرنين دعوا هنالك ثبورا لا تدعوا اليوم ثبورا واحدا وادعوا ثبورا كثيرا صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. اللہ تبارک و تعالیٰ جا احسان تھیا رب سے نماز با جماعت ادا کرنے جی توفیق عطا فرمائی. قرآن پاک جی سورۃ الفرقان جی آیت نمبر 10 کا تلاوت ہے. ان کھا اگ میں اللہ پاک مکے جے مشرکن جا اعتراض ذکر فرمایا تو مکے جا مشرک محبوب عربی صلی اللہ علیہ وسلم جن جے متھا اعتراض کندا ہویا تو سائیں ہی جیکو قرآن بیان کرے تو یہ پہرین جو کہانیوں ہیں تو اللہ جے قرآن فرمایا تو جے کدیں پہرین جو بلا کہانیوں ہیں تو ہی تو پڑھل لکھل بھی نہ اللہ جو حبیب پڑھل لکھل کون ہوئے ان وٹے कंहिं भी क़िस्म जी मालूमात कोन्हे, हिन वटि को बि अहिड़ो सोर्स ऐं ज़रियो न आहे जंहिंजे करे उहो तव्हां ॿियनि खां ॿुधी करे तव्हां ताईं ॿुधाईंदो हुजे. हीउ जेको अची करे तव्हांखे डायरेक्ट ॿुधाए थो ऐं अहिड़ो बहितरीनु कलाम जंहिंजे अंदरि कंहिं बि क़िस्म जो शक शुबो न आहे. अखियुनि सां ॾिठल खे एतिरो यकीन न आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा साईं जन बिना ॾिठल अव्हांखे ॿुधाइनि था ऐं माज़ी जूं ख़बरूं बि ॿुधाइनि था त मुस्तक़बिल जूं ख़बरूं बि ॿुधाइनि था. इहे इन ॻाल्हि ते दलालत आहे त ही को अहिड़ो कलाम आहे जंहिंजो ताल्लुक़ कंहिं मख़लूक़ सां न आहे. मख़लूक़ सां हुजे त मख़लूक़ हुन में ग़लतियूं कंदी, हुन में कमियूं कोताहियूं हूंदियूं. हे जेको कलाम तमामु ग़लतियुनि खां कमियुनि कोताहियुनि खां पाक आहे. इहा दलालत आहे इन ॻाल्हि ते त ही अलाह जो कलाम आहे. अलाह खां सवाइ ॿिए जो कलाम न आहे. ॿिए जो कलाम हुजे हा त इन जे अंदरि कमियूं ऐं कमज़ोरियूं हुजनि हा. अलाह पाक पंहिंजे कलाम जी हिफ़ाज़त जी ज़िमेदारी पाण खणणु फरमाई ऐं अॼु बि 1400 साल गुज़री विया. अलाह जो क़ुरान काइनात जे सभिनि किताबनि खे आजिज़ कयूं बीठो आहे. क़ुरान जे मुक़ाबले में हिकिड़ी आयत बि को ठाहे नथो सघे. क़ुरान खे घटि वधि ॻाल्हाइण वारा कूड़ो चवण वारा त घणा, पर इन जो मिसाल पेश नथा करे सघनि. जेका निशानी आहे इन ॻाल्हि जी त हीउ क़ुरान अलाह जो किताब आहे ऐं जंहिं ताल्लुक़ रखियो अलाह जे क़ुरान सां उहो बि अलाह वारो बानो आहे ऐं इन जो सिधो रस्तो इन ई जो रस्तो आहे. काइनात जा सभु रस्ता जेके आहिनि तव्हां हिकु तरफ़ कयो, अलाह जे क़ुरान जहिड़ो काइनात जे अंदरि रस्तो आहे. हाणे इन जो अलाह पाक जेको आहे इन्हनि जे अंदरि जवाबु ॾियणु फरमायो. ॿियो काफ़िरनि इहो एतिराज़ कयो, चयूं त जेकॾहिं ही अलाह जो रसूल आहे त इनखे माल ऐं मता हुजणु घुरिजनि, खज़ाना हुजणु घुरिजनि, बाग़ात ऐं ज़मीनूं इनखे हुजनि, महलात जेके आहिनि इनखे हुजनि. ही जेके आहिनि दुनिया जे अंदरि नौकर चाकर इन वटि हुजनि. हालांकि वयमशी फिल अस्वाक़ या कुल ताम बि खाए थो ऐं वरी बाज़ार में बि हले थो. माना उन्हनि जी मर्ज़ी इहा ई त जीअं दुनिया जा बादशाह केसर ऐं किसरा वारा बादशाह पंहिंजा नौकर रखी करे पंहिंजो भाॼी भुती सौदो सामान उन्हनि खां आणींदा हुया, त ही मोहम्मद जेकॾहिं बादशाह आहे या अलाह जो नुमाइंदो आहे त हिन वटि बि अहिड़ा मुलाज़िम हुजनि जेके हिन जो कमु कनि. अलाह तबारक व तआला उन जो जवाबु ॾियणु फरमायो. फरमाईं त तबारक अल्लज़ी इन शाअ जअल लक खैरा, मुंहिंजे रब जी ज़ात वरी बरकत वारी आहे जंहिं अलाह कारून फिरौन हामान निमरूद खे मालदार कयो. उहो जेकॾहिं पंहिंजे पैगंबर खे माल ॾेई छॾे मर्ज़ी जो मालिक आहे. अलाह खां कोई बि पुछण वारो कोन्हे, पर अलाह पाक पंहिंजे अंबिया खे ग़रीब रखी करे दुनिया वारनि खे पैगाम ॾिनो. मालदारी हुजण मां अलाह जो पसंदीदा अमल न आहे. दीनदार हुजण अलाह जो पसंदीदा अमल आहे. मां पंहिंजे पैगंबरनि खे दीन सां मुज़यन कयुमि, सिंगारियुमि, दीन सां ऐं अमल सालिह सां ऐं पंहिंजे क़ुरान सां उन्हनि जी ज़िंदगी खे अहिड़ो सिंगारियुमि
जो 1400 साल गुज़री विया अॼु बि मोहम्मद मुस्तफ़ा जो पैगाम सिज खां वधीक चमकंदड़ आहे दुनिया जे तख़्ते ते। दुनिया वारनि अल्लाह जे हबीब जे पैगाम खे ख़त्म करण जूं वॾियूं साज़िशूं कयूं, वॾा हीला बहाना हलाया, पर सभु उन्हनि जा हीला बहाना टेक्निकूं साइंसूं ख़त्म थी वयूं। अल्लाह जो क़ुरान क़यामत ताईं चमकंदो रहंदो जीअं अॼु जेको अवां असांजे साम्हूं मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान चमकंदो रहे। मुंहिंजा अल्लाह फरमायो तबारकल्लज़ी इंशा जअल लक, फरमाईंदा बरकत वारी ज़ात आहे, जेकॾहिं अल्लाह चाहे जअल लक खैरा, तोखे माल ॾेई छॾे, मता ॾेई छॾे, बंगला ॾेई छॾे, बाग ॾेई छॾे। मिन ज़ालिक, तंहिंजे करे दुनिया जे तख़्ते ते अॻिते अचे थो क़ुरान में, फरमाईंदा जेकॾहिं दुनिया जे तख़्ते ते तव्हांखे अल्लाह मिसकिनी ॾिनी आहे त अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु या ॿियो साहबी आहे न हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं हिकु दफ़े हाज़िर आहिनि ऐं साईं जन जेको आहे आरामी हुया, तॾे ते चटाईअ ते साईं जन पंहिंजी पुठी मुबारक मथे खईं। साईं जन जी पुठीअ ते जेके आहिनि पुटनि जा निशान ठही बीह रहिया। हज़रत उमर साईं निशान ॾेई करे हैरान थियूं, साईं केसर किसरा जा महलात जेके आहिनि उन्हनि खे वॾा जेके आहिनि ग़िलमान ऐं उन्हनि खे वॾा कालीन ऐं वॾा फोम ऐं गादेला मुयसर आहिनि। साईं अवां जेकॾहिं ऑर्डर कयो त मां तव्हांजे लाइ हिकिड़ो नरम बिस्तरो ठाराए अचां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, उमर तो जहिड़ो माण्हू थी करे अहिड़ा ख़्याल थो रखे, फरमाई जेकॾहिं केसरो केसरा वटि बि आराम जा जेके आहिनि सामान हुजनि, असां वटि बि आराम जा सामान हुजनि, पोइ उन्हनि असांजे अंदरि फ़र्क़ु कहिड़ो रहियो? उन्हनि असांजे अंदरि इहो ई त फ़र्क़ु आहे, रब हुननि खे सभु सहूलियतूं दुनिया जे अंदरि ॾेई छॾियूं, असांजा सभु सुख अलाह आख़िरत जे अंदरि ॾेई छॾियूं। हज़रत الرحمن बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जे अंदरि वॾो साहिब सरत साहिब आहे, वॾो हुन वटि माल, वॾी तिजारत हूंदी हुनजी, एॾी तिजारत हुन वटि। हिकु दफ़े फरमाइनि था, हिकु दफ़े हुनजे साम्हूं गोश्त जी भुगल जेका भाॼी हुनजे साम्हूं आई, आख़िर में साहिब करम अल्लाह जा ख़ज़ाना दुनिया जा खुलिया त हुनजे साम्हूं भुगल भाॼी आई त हुन भाॼीअ खे ॾिसी करे रोइणु शुरू थी वियो। पुछण वारनि पुछो त रोए छो थो? चवंदा मूंखे ख़तरो आहे हिन ॻाल्हि जो त काथे असांजी क़ुर्बानियुनि ऐं असांजे दीन जे लाइ जेके क़ुर्बानियूं आहिनि, जेके इबादतूं आहिनि, उनजो बदिलो काथे अलाह दुनिया में ॾियण जो शुरू न करे छॾियो। तंहिंजे करे मूंखे ख़ौफ़ थो थिए, ख़तरो थो थिए हिन ॻाल्हि जो त ईअं न थिए जो आख़िरत जे अंदरि असांजो सवाबु घटिजी वञे। साहबा जेके आहिनि हिन ॻाल्हि ते परेशान थींदा हुया त असांजे मथां दुनिया जूं नेमतूं वधी वियूं आहिनि, काथे ईअं न थिए जो दुनिया जी नेमतुनि जे सदके आख़िरत वारी नेमतुनि जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी कमज़ोरी अचे। छो त आख़िरत वारो जहान हमेशह जो जहान आहे, दुनिया वारो जहान इहो आरज़ी जहान आहे। इन दुनिया जे आरज़ी जहान जे अंदरि जीअं कंहिं चयो न त दुनिया खे इंसान मंज़िल सम्झी करे न गुज़ारे बल्कि सफ़र सम्झी करे गुज़ारे। जेकॾहिं सफ़र सम्झी करे गुज़ारींदो त उहो इंसान दुनिया जे अंदरि जेके आहिनि बंदोबस्त बि अहिड़ा कंदो जीअं मुसाफ़िर कंदो। जेकॾहिं मंज़िल ऐं मक़सदु सम्झी करे गुज़ारींदो त पोइ उते बंदोबस्त अहिड़ा कंदो जंहिं सम्झंदो त हितां खां मूंखे अॻिते वञिणो ई कोन्हे। हालांकि दुनिया जे तख़्ते ते जीअं तव्हां ॾिसो इंसान जे मथां मौत जेको आहे ईअं हलंदो रहे थो जो कहिड़े वक़्त बि इंसान खे मौत जो सॾु अची थो सघे, इनखे लबैक चवण खां सवाइ को चारो कोन्हे। कल्ह टियों ॾींहुं जेको आहे हिन में सरहद में केपी में बलदियाती इलेक्शनियूं थियूं, उन जे अंदरि हिकिड़ो अमराव जंहिं वोट खटिया, वोट खटण जी हालत में उहो फायरिंग पियो करे, ख़ुशीअ मां फायरिंग कंदे कंदे उन पंहिंजे हथियार जो चेंबर चाढ़ियो, चेंबर जो खोली त हुन में गोली फाथल हुई, उहा गोली फिरी करे उनखे लॻी पाणी विच हलक थी ख़तमु। ॾिसो त ख़ुशी कीअं मातम में बदिलजी, माना मौत जी ख़बर कोन्हे इंसान खे। हाणे हो हिन ख़ुशी में फायरिंग पियो करे त मां खटे हाणे हुकूमत कंदुसि, माण्हुनि जे मथां मां रोब हलाईंदुसि, मां पंहिंजो धाको ॼमाईंदुसि, माण्हुनि खे पंहिंजो पावर ॾेखारींदुसि या कुझु बि कड़ी नेक नियत हुजेसि, पर ख़ुशीअ में जेको हुन इज़हार पियो कयो। पर अचानक जेको आहे वक़्तु हुनजो इहो लिखियलु हुयो, अचानक पंहिंजे हथ जी गोली फिरी करे हुनखे लॻी, उते शहीद थी वियो। इंसान जो हाल इहो, इंसान जो मीज़ान कहिड़ो। अचानक जेकॾहिं रस्ते में वेंदे इंसान खे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं रस्ते में वेंदे जेकॾहिं रोड जी गाॾी जो पथर जेकॾहिं छिड़ी करे लोंदड़ी में लॻे न, इंसान उते ई पूरो थी वियो। इंसान जो हाल कहिड़ो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला फरमाई जेकॾहिं मां चाहियां त पंहिंजे हबीब खे दुनिया जे माल ऐं मता सां भरे छॾियां, मूंखां को पुछण वारो कोन्हे। ऐं मूं वटि रब फरमायो न हदीस पाक में अचे थो, फरमाई जेकॾहिं मूं वटि दुनिया जो क़दुरु मच्छर जे पर जे बराबरि बि हुजे हा न, मां काफ़िरनि खे ज़रे बराबरि माल न ॾियां। काफ़िरनि खे माल ॾियणु इहा अलाह जे तरफ़ खां पैगाम आहे त मूं वटि माल जी मतिलबु खोट कोन्हे, मूं वटि माल जी परवाह कोन्हे। अलाह वटि क़ीमती आहे ईमान। जेकॾहिं ईमान आहे न, ईमान जहिड़ी काइनात जे अंदरि का ताक़त ई कोन्हे। अलाह ईमान ॾेई छॾियो, दुनिया जी वॾे वारी दौलत मिली। जेकॾहिं इहो इंसान बुख थो मरे न, तकलीफ़ अचे थी न, इहो इन जी ईमान एॾो मज़बूत हुजणु घुरिजे, पहाड़नि खां बि वधीक मज़बूत, जो साहबा जी ज़िंदगी ते नज़र करे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते नज़र करे। पाण साईं जी ज़िंदगी मुबारक अक्सर अहिड़ी हूंदी, हिकु ॾींहुं साईं रोज़ो मुबारक रखंदा, ॿिए ॾींहुं साईं जेको आहे खाई करे अलाह जो शुक्र अदा कंदा। इन हालत में असां अवां जो अॻवान, अवां असांजो रब मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी गुज़ारी।
सो मुंहिंजा दोस्त, मतिलबु दुनिया खे इंसान कमाए, भले दुनिया असबाब आहे, कमाए, पर हुनखे पंहिंजी ज़िंदगी ते सवार न करे, सवार न करे जो ॾींहं राति ॻणती माल जी परेशानी, घर न आहे ठहियल, पिलाणे भित न आहे ठहियल, हिनखे नौकिरी न मिली, वारे बचे खे साईं दुआ कजां नौकिरी मिले पिलाण दे। असांजे दुनिया जे अंदरि इंसान कॾहिं एॾी परेशानी सां कॾहिं बि कंहिं माण्हू ईअं न चवंदा साईं दुआ कर मार पुट नमाज़ी थी पई, कॾहिं बि ईअं मथां सिरी चवंदा। बाक़ी जहिड़ी गणती सां चवंदा न साईं इंटरव्यू ॾियण में दुआ कजां नौकिरी मिले हुनखे, अहिड़ी गणती सां जेकर नमाज़ चवनि न त ईअं सम्झो त दुनिया जा हालात ई बदिलजी विया। सो मतिलबु क़ुर फरमायो जाल लक खैरा, जेकर अल्लाह चाहे प्यारा तोखे माल सां भरे छॾे, मिन ज़ालिक जन्नातियुन तजरी, फरमाए दुनिया में असां बाग़ ॾेई छॾियूं जो हुन बाग़नि जे हेठां नहरूं पई हलनि, वे जाल लक कुसूरा, फरमाए अल्लाह तोखे महल सां रंगे छॾे, मर्ज़ी जो मालिक आहे। बल कज़बू बिस्साअते, अल्लाह से रसूल खे आथत जोड़े प्यारा काफ़िरनि जे नताननि ते नाल, ये काफ़िरनि त हिन जो क़यामत जो इनकार कयो, ये त क़यामत जी मुनकिर आहिनि, ये सम्झंदा त असां मरी वियासीं बसि ख़तमु। वाअतदना लिमन कज़ब बिस्साअत साइरा, फरमाई त जंहिं क़यामत जो इनकार कयो, जंहिं क़यामत खे कूड़ो कयो, मरण खां बाद में ॿीहर उथण जो इनकार कयो, फरमाई असां उन्हनि काफ़िरनि जे लाइ जहन्नम खे तयार कयोसीं। बल कज़बू, फरमाई वाअतदना लिमन कज़ब बिस्साअत साइरा, इन्हनि जे लाइ आख़िरत जे अंदरि असां जहन्नम खे ठिकाणो बणायोसीं। इज़ा रअतहुम मिन मकानिन बईदिन समिअू लहा, जॾहिं जहन्नम उन्हनि खे ॾिसंदी, परे खां जॾहिं ॾिसंदी न त इहे काफ़िरनि खे, काफ़िर जेके आहिनि इहे जकड़ियल हूंदा, ज़ंजीरनि में रसनि में जकड़ियल हूंदा। जहन्नम परे खां ॾिसंदी त काफ़िर अचे थो, हिनखे मुंहिंजे अंदरि उछलाईंदा फ़रिश्ता, त परे खां ॾिसंदी जहन्नम जे अंदरि जोश थींदो, जोश थींदो, अचो, जीअं रड़ियूं थींदियूं आहिनि न, जीअं चिंगाड़ जंहिंखे चइबो आहे, ईअं जेको जहन्नम आहे ख़ौफ़नाक आवाज़ शुरू थींदा, उहा जहन्नम ॾिसंदी हुनखे जीअं काफ़िर अचे थो, अचु त तोखे मां सबक़ सेखारियां। हज़रत रबी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु दफ़े, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, हज़रत रबी साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, उहो हिकु दफ़े हज़रत अबू हुरैरा सां गॾु वञे पियो, रस्ते में ॾिठई त हिकिड़ो लोहार जेको आहे लोह जी भठी वेठो थो हलाए, लोह जी भठी हलाए थो, हुन मां बाहि भरे थी, लोह हुन में गरम थो थिए, पर लोह खे कुटे थो, हुनजी नज़र पई हुनजे मथां भठी जे मथां, ॾिठई त बाहि जेका आहे लोह जहिड़ी सख़्तु शइ खे नरम बणाए छॾे, त उते जेको हुनखे ॾिसी करे हुनखे इहा हदीस रसूल सल्लल्लाहु क़ुर जी इहा आयत यादि अची वई, त फरमाईंदा इज़ा रअतुम मिन मकानिन बईदिन समिअू लहा तग़य्युदु मज़फ़ीरा, त जॾहिं बाहि हुननि खे जहन्नम ॾिसंदी त समिअू लहा तग़य्युदा, त हुनजी भड़काट जो आवाज़ ऐं हुनजी चिंगाड़ जो आवाज़ जेके जहन्नम में ॿुधंदा। इहा कैफ़ियत ॾिसी रोइण शुरू थियो, हुनजे मथां गशी तारी थी वई। रिवायत में अचे थो त इन हालत में उहो जेको बेहोश थी वियो, हुन बेहोशी मां हुनखे कढण जे लाइ हज़रत अबू हुरैरा साईं पाणी हणंदो रहियो, हुनखे ज़ोर ॾींदो रहियो त बेहोशी मां ॿाहिरि अचे, ताकी इन कैफ़ियत जे अंदरि वीचारो, इन तकलीफ़ जे अंदरि वीचारो अलाह खे प्यारो थिए, एॾो हुनखे गम। चई त जॾहिं इहा बाहि दुनिया जी बाहि लोह सां इहो असर थी करे, त जहन्नम जी बाहि त दुनिया जी बाहि खां 70 दफ़ा वधीक गरम, उहा हिन इंसान सां कहिड़ो असर कंदी, इंसान जी बॉडी छा आहे हुनजे सां। फरमाईंदा तग़य्युदु मज़फ़ीरा व इज़ा उल्क़ू मिन्हा मकानन, जॾहिं हुननि खे उछलायो वेंदो जहन्नम जी बाहि जे अंदरि, तंग जाइ जे अंदरि उछलायो वेंदो। अॼु जेकॾहिं कंहिंखे न जुर्म जे करे जेल जे कंहिं इन सोड़ी इन इन जे अंदरि कोठड़ी जे अंदरि उछलायो वेंदो, त रड़ी कंदो साईं मूंखे काल कोठड़ी जे अंदरि उछलायो। फरमाई जहन्नम जूं अहिड़ियूं काल कोठड़ियूं हूंदियूं, बाहि हूंदी हुननि जे अंदरि, मकानन ज़य्यक़ा, तंग जॻह हूंदी, मुक़र्रनीन दअऊ हुनालिका सुबूरा, फरमाई त जॾहिं हुननि खे उन जहन्नम खे हुननि जे अंदरि उछलायो वेंदो, दअऊ हुनालिका सुबूरा, रड़ियूं कंदा त अल्लाह भला मौत ॾे, उते रड़ियूं कंदा, चवंदा त रब भला मौत ॾे, एॾो अज़ाब, सही मौत ॾे, मरी वञो भला। ला तदउ اليوم सुबूरा, अल्लाह जी तरफ़ खां आवाज़ ईंदो, अॼु मौत खे न सॾियो, मौत कमु कोन ईंदो। ला तदउ اليوم सुबूरा वाहिदा, अॼु हिकिड़े मौत खे छा 1000 मौतनि खे सॾियो तॾहिं बि मौत कोन ईंदो। माना हमेशह जो अज़ाब, हमेशह जो अज़ाब, काफ़िरनि जे लाइ हमेशह जो अज़ाब। फरमाया ला तदउ اليوم सुबूरा, अल्लाह फरमाए त मौत खे न सॾियो, वाहिदन हिकिड़े खे, वदउ सुबूरन कसीरा, जेकॾहिं वस पुॼे न घणनि मौतनि खे सॾियो, कुझु कोन थींदो। उलादालिका खैरुन, अल्लाह फरमाए, अल्लाहु अकबर, अल्लाह से मिसाल ॾेई करे काफ़िरनि जी कैफ़ियत बयान करे ऐं आख़िरत जी कैफ़ियत बयान करे रब फरमाए उलादालिका खैरुन अम जन्नतुल खुल्द लती वअदल मुत्तक़ून। अल्लाहु अकबर, फरमाई प्यारा इन्हनि खे ॿुधाए इहा दुनिया जी आज़माइश भली आहे तव्हांजे लाइ, या आख़िरत वारो अज़ाब तव्हांजे लाइ भलो। इहा दुनिया जी आज़माइश, तकलीफ़, जेका बि आज़माइश अचे, जीअं अचे थो न रिवायत में त हिकिड़े जेको आहे सहाबी जॾहिं पंहिंजो तकलीफ़ बयानु कई, हुनखे ॿुधायो वियो त अॻे त अंबिया अहिड़ा बि गुज़रिया, उन्हनि जे जेके सहाबी हूंदा उन्हनि खे लोह जूं फणियूं जेको हुनजे जिस्म ते हलाए करे चीरे वेंदियूं हुनजे जिस्म खे, हुनजे बावजूदि हुनजे ईमान में लग़्ज़िश कोन ईंदी।
अॼु त असांजे मथां अलाह जा कहिड़ो न करम आहे, टे वक़्त मानींदा खाऊं ख़ैर सां, हुनजे बावजूदि अलाह जी शुक्रगुज़ारी कोन्हे असां। इहो वॾो जेको अलाह तबारक व तआला जी नाफ़रमानी आहे, इन खां वधीक दुनिया जे अंदरि आसानियूं न आहिनि थींदियूं, वॾियूं आसानियूं आहिनि। तव्हां पुछो उन्हनि खां जिन जे घर में भाॼी कोन चढ़ंदी, मानी कोन पचंदी, अॼु केॾो बि ग़रीब हुजे घर में मानी त पचे थी। अलाह तबारक व तआला जो कहिड़ो करम आहिनि रब पाक जा। हा, इंसान पंहिंजे हलाल रिज़्क़ जी जुस्तजू भले करे, पर कम अज़ कम एतिरो करे त जेतिरो अलाह ॾिनो आहे इन जो शुक्र ज़रूर अदा करे। अलाह जो वाइदो आहे बाना शुक्र अदा कंदे न मां वधाए ॾींदुमि, शुक्र कंदे वधाए ॾींदुमि। इहो नुस्ख़ो अथव, जेतिरो रब जी नेमतुनि जो बानो शुक्र अदा कंदो अलाह वधाए ॾींदो। नेमतुनि वधाइण जो सभ खां वॾो नुस्ख़ो इहो आहे, अलाह जो शुक्र अदा करे बानो रब उन में अहिड़ी बरकत ॾींदो जो तव्हां पाण में हैरान थींदो। प्यारा, इहो भलो आहे तव्हांजे लाइ, इहा आख़िरत जे अंदरि दुनिया जो आज़माइशूं सहो, पोइ आख़िरत जे अंदरि तव्हांजे लाइ हमेशह जी जन्नत आहे। इहा जन्नत जो वाइदो कयो वियो आहे परहेज़गारनि सां। कानत लहुम जज़ाअ व मसीरा, फरमाईंदी आहे जन्नत अहिड़ी शइ आहे जेका उन्हनि जे तक़वा वारनि ॿारनि जे ईमान वारनि जे लाइ बदिलो आहे ऐं हमेशह उन्हनि जे लाइ रहण जी जाइ आहे। ऐं फरमाई उहा जन्नत सिर्फ़ु ईअं न हूंदी, दुनिया जे अंदरि पंहिंजूं ख़्वाहिशूं छॾियो, आख़िरत जे अंदरि अलाह जो वाइदो आहे साईं कहिड़ो, लहुम फ़ीहा मा यशाऊन, जन्नत जे अंदरि हर उहा शइ ॾींदोमांव जेका चाहींदो, जेका चाहींदो ॾींदोमांव। माल खपनव, माल खपनव, ज़ालूं खपनव, जेका शइ खपे फरमाई जन्नत में ॾींदोमांव, अलाह जो वाइदो आहे। लहुम फ़ीहा मा यशाऊन, ज़रूरत त परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी हूंदी आहे न ज़रूरत, ज़रूरत परे जी ॻाल्हि आहे। अलाह चयो जेका तव्हांजी चाहत हूंदी न, जन्नत में तव्हांजो ख़्वाहिशूं बि पूरी कंदो, सिर्फ़ु ज़रूरत न, ख़्वाहिशूं पूरी थींदियूं जन्नत में। उन जन्नत जे लाइ, उन अलाह जी रज़ा जे लाइ माण्हू दुनिया जे अंदरि क़ुर्बानी ॾे। लहुम फ़ीहा मा यशाऊन ख़ालिदीन कान अला रब्बिका वअदम मसऊला, फरमाई इहो तुंहिंजे अलाह जो वाइदो आहे पुछंदड़नि जे लाइ, जेके पुछंदा उन्हनि जे लाइ अलाह तबारक व तआला जो वाइदो आहे, जेको चाहींदा आख़िरत में मिलंदो ऐं हमेशह मिलंदो। अलाह पाक कंदो आहे। अलाह